नाज़रीन हेडलाइंस सामूं अहम ख़बर अव्हां खे ॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान सरकार पारां वक़्त ते ॿारनि ख़रीद न करण ऐं पावर प्लांट्स जी मरम्मत न कराइण सबबि लोड शेडिंग में इज़ाफ़ो थियो आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समाजी वेबसाइट ट्विटर ते चयो आहे त हुकूमत लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करे रही आहे। वज़ीर आज़म चयो त नाकारा प्लांट्स मां बिजली पैदा करण सबबि हर महीने 100 अरब जो नुक़सान थी रहियो आहे। शहबाज शरीफ़ चयो त वक़्त ते ॿारनि ख़रीद न करण सबबि लोड शेडिंग थी रही आहे। PTI हुकूमत जी नाअहलीअ जो नतीजो अवाम खे भोगणो पइजी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ 5 वरियनि जे बदतरीन लोड शेडिंग जो ख़ात्मो कयो। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान सरकार पारां वक़्त ते ॿारनि ख़रीद न करण ऐं पावर प्लांट्स जी मरम्मत न कराइण सबबि लोड शेडिंग में इज़ाफ़ो थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते चयो आहे त हुकूमत लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करे रही आहे। वज़ीर आज़म चयो त नाकारा प्लांट्स मां बिजली पैदा करण सबबि हर महीने 100 अरब जो नुक़सान थी रहियो आहे। शहबाज शरीफ़ चयो त वक़्त ते ॿारनि ख़रीद न करण सबबि लोड शेडिंग थी रही आहे। PTI हुकूमत जी नाअहलीअ जो नतीजो अवाम खे भोगणो पइजी रहियो आहे।